चाचो ॻाल्हाए फिर तकरीबन ये कंपनी जी अक्वाफिना पकोला ये हिकड़ी मालिक की कंपनी है। असांजे इलाके में तकरीबन 12 का 14 साल ध्यान कम करे पई। ये जितरा भी मुलाजिम आहिनि सब इन कंपनी जा आहिनि। तकरीबन जॾहिं खां कंपनी बनी आहे उन वक़्त खां ही सब माण्हू कमु कनि पिया। हिते जे इलाके जे माण्हू खे जेके भी सिंधी पलारी जोखे जेके भी आहिनि हिकिड़ी टके जी फैसिलिटी नथी ॾिनी आहे। को परमिट कोन्हे, को अपॉइंटमेंट लेटर कोन्हे, को मेडिकल कोन्हे, का शइ कोन्हे। आऊं भी इन मसइले जो हिसो आहियां। ऐं 5 साल कमु कयो आहे कंपनी में। उन मसइले में आऊं कढियो वियो आहियां। त इन जे करे असां तकरीबन 2015 में इहा कमु शुरू कयो त हीअ असांजे इलाके जे माण्हुनि खे जेको आहे सो हर हिकु फैसिलिटी ॾिनी वञे। ऐं इन्हनि जा जेका जाइज़ मसइला आहिनि हुते जो GM ऐं एडमिन जेके आहिनि उहे पंहिंजा माण्हू ज़ाती शहर जा हाणे डायरेक्ट स्टाफ परमिट ऐं उन्हनि खे सॼी अहमियत ॾियनि था। हिते इंजीनियर बि आहिनि, लिफ्ट ड्राइवर बि आहिनि, पंहिंजा सुपरवाइज़र भी आहिनि असांजे इलाके जा, लेकिन सब दिहाड़ी ते हलनि पिया। उन्हनि खे को भी कंहिं क़िस्म जी अहमियत नथी ॾिनी आहे। जेॾी महिल असां कुझु चंद माण्हू इन मामले जे लाइ GM वटि वियासीं ॻाल्हाइण त भई इहे असांजा मसइला मसाइल आहिनि, असांखे कुझु इलाइक़े जे माण्हुनि खे को फैसिलिटी ॾिनी वञे, को उन्हनि खे परमनेंट कयो वञे। हिननि असांखे 3 साल ताईं बोल बचन में रखियो, टोपियूं घुमाईंदा रहिया। लेकिन हिकिड़े ॾींहुं पोइ असां इहो ऑप्शन खयों त असांजो जेको शहर जो तव्हांजो ज़ाती माण्हू डायरेक्ट स्टाफ परमिट ईंदो असांखे उनखे कमु करणु कोन ॾींदासीं। पोइ हिकिड़े चकर GM पंहिंजो माण्हू खणी आयो, असां हुनखे रोके छॾियोसीं। असां चयो हिनखे ॿाहिरि कढ। हिते असांजी हिननि सां थोरी ॾेवड़ थी त पोइ असां जेको आहे कंपनी मशीनूं बंदि करे ॿाहिरि निकितासीं। त हिननि 5-7 मोबाइलूं पुलिस जूं बि घुरायूं। वॾो मतिलबु 7-8 ताईं राति ताईं हिननि सां मीटिंग थी। हिननि चयो असांखे 6 महीने जो 3 महीने जो टाइम ॾियो त असां तव्हांजा सभु मसइला हल कंदासीं। इन खां अलावा बि हिननि इहे मसइला असांखे हल न कया। हिननि जवाबु ॾिनो हिकिड़े ॾींहुं इहो नवीद मेमन तव्हां ॿुधायो छा मसइलो? साहब बकोला में कम कयो 5 खां 6 साल न कंहिं कन्वेंस बि मिली असांखे अॼु ॾींहं ताईं। ऐं नई दिहाड़ी ते हलायूं असांखे कंपनी में कार्ड बि असांखा पुरिया विया। असां जेको हुते रिकार्ड उहो बि खसियो हुयो असांखां। ठीकु आहे न। काफ़ी चकर असांखां रास पियो अचण वञण में मुश्किलातुनि में डकैती थी, फुर लुट थी, को बि असांखां तावन न थियो अॼु ॾींहं ताईं। ॿियो को ॻाल्हाई? तूं ॻाल्हाई? फयाज़ किथे आहे? छा मसइला आहिनि मुनवर? कई मसइला त असांजे मक़ामी माण्हुनि सां त इलाही आहिनि। जीअं हीअ पाकोला जो इदारो आहे जंहिंजे अंदरि उर्दू स्पीकिंग जेको माण्हू अचंदो उहो हुननि जा पर्सनल माण्हू हूंदा आहिनि जेके माना उतां खां परमानेंट पॉलिसी असीं अपॉइंटमेंट लेटर खणी अचंदा आहिनि HRC डिपार्टमेंट खां। ॿी माण्हू हिते जो मक़ामी माण्हू आहे उनजो हिते को बि रिकॉर्ड कोन्हे। सिर्फ़ु डेली वेज जो कार्ड ॾिनो वञे त उन्हनि खे केतिरो अरसो इस्तेमालु करणो आहे, केतिरो माना टाइम उन्हनि खे डेली वेज ते हलाइणो आहे, उहो पंहिंजो कमु जॾहिं निकिरंदो उन्हनि खे फारिग करे छॾींदा आहिनि। या को बि अहिड़ो असांजो ग़रीब माण्हू पंहिंजे हक़ लाइ आवाज़ु खणंदो आहे न, उहो सिंधी माण्हू जेको असांजो आवाज़ु खणंदो आहे उन लाइ माना ईअं सम्झो दरवाज़ो बंदि, उनखे जल्दी फारिग करियो, गेट बंदि करियो, छो हे असांजी अपोज़िशन में आयो। जीअं असांजा कुझु माण्हू अहिड़ा हुआ सिंधी दंबाकोट जा जेके 5-5 साल खां वठी हिते कमु करे रहिया हुआ। जॾहिं उन पंहिंजे हक़ लाइ आवाज़ु खयो, परमानेंट पॉलिसी मेडिकल जे बारे में जीअं उर्दू स्पीकिंग अपॉइंटमेंट लेटर खणी परमानेंट पॉलिसी अचंदा आहिनि, उन्हनि खे मेडिकल 5% खां वठी उन्हनि खे सभु फैसिलिटी ॾिनियूं वेंदियूं आहिनि। हिते जेके मक़ामी माण्हू असांजा 1.5 साल खां कनि पिया उन्हनि खे चवनि था त भई अमी पंहिंजे हक़ लाइ न ॻाल्हायो, अव्हांजो हिते को बि हक़ु न आहे। छो हे दंबाकोट जा हिते जा साईं मक़ामी माण्हू आहिनि, हिन जो त पहिरियों हक़ु जेको हिन ॾिनो वञे। जे अगरि मक़ामी माण्हुनि खे हक़ु नथो मिले त पोइ उर्दू स्पीकिंग माण्हूअ जो हिते त तुक ई कोन थो वञे, उन्हनि खे छो पिया ॾियनि। को कंहिं GM जो माण्हू आहे या कंहिं अहिड़े कंहिं बि
उर्दू स्पीक जेको पंहिंजी सोर्सन माण्हू खणियो अचे त हुतां खां परमानेंट पॉलिसी जंहिंजी भले मैट्रिक बेसिक तइलीम हुजे, असांजा माण्हू इंटर BA जा ग्रेजुएट माण्हू हुजनि उन्हनि खे भई डेली वेज, उन्हनि जो को बि हिते अवल में त हिननि जी पॉलिसी हिते जी आहे त हिते हिननि जो को HRC डिपार्टमेंट ई कोन्हे, हिननि जो को हिते कोन्हे। जेको माण्हू अचे थो मेन गेट खां उन खां कार्ड वठियो दरवाज़ो बंदि। हींअर त माननि हिननि त काफ़ी हिननि खे टार्चर कयो, जिन ते पुलिस जूं मोबाइल जूं गाॾियूं बीहारियूं वयूं, रेंजर्स आंदी वई, सभिनी माना उहो इलाइक़े जे तक़रीबन सभिनी माण्हुनि खे ड्रेजारियो हुयो। ग़रीब माण्हू असांजा ॾिसो ही छा उन्हनि जे माण्हू सिराज तेलीअ जहिड़े माण्हुनि जे साम्हूं छा आवाज़ु खणंदा। हिते को ग़रीब माण्हुनि जो सिंधी माण्हुनि जे हक़ में ॻाल्हाइण लाइ माण्हू आहे कोन, न MNA न MPA न भले चेयरमैन वाइस चेयरमैन, उहो आवाज़ु खणण लाइ तयार ई कोन्हे। ग़रीब माण्हुनि जेॾी महिल अचे तेॾी महिल मेन गेट उन्हनि जो गार्डन खे चई छॾींदा त भई आउट करियो। हेॾा ठेकेदारी निज़ाम आंदो वियो, जेके ठेकेदारनि खे कॉन्टेक्ट बेसिक ॾेई छॾियाऊं भई अमी पंहिंजा माण्हू आणियो, अव्हांखे हर एम्प्लॉयर जे मथां अव्हांखे जेको आहे न उन्हनि जी कमीशन मिलंदी। हाणे उहो हा जेको भई 400-500 रुपया डेली वेज ते खणियो वञनि था माण्हू। सभिनी खां पहिरियां मां शुक्रगुज़ार आहियां पालारी बिरादरी जो, जेके टियों दोस्त मूंसां लासी ॻोठ में मिलण आया, फरीद ऐं नवेद वारा ॿिया दोस्त, जिन ॿुधायो त हिते जेका मक़ामी आबादी आहे, ख़ासि तौर ते तव्हां शहर कराची जा वारिस आहियो। पालारी, बुरफत, ख़ासखेली, जोखिया, इहे असुल का वारिस आहियो जेके हिन शहर जी जेका जोड़जक आहे, जेका आबादी आहे असुल की, उहे तव्हां माण्हू आहियो ऐं तव्हां अफ़सोस सां शहर जा वारिस जेके आहियो, कराची शहर जा वारिस, उहे लावारिस बणियल आहियो। पर बुख बदहाली तव्हांजो नसीब बणिजी चुकी आहे। पर धारियो माण्हू जेको अॻवानी आहे, जेको बिहारी, बंगाली, UP CP जो आहे, उहो माण्हू तव्हांजे हक़नि ते धाड़ा हणी वेठो आहे। हाणे हिते जेका शिकायत मिली आहे त पाकोला कंपनी हुजे, अक्वाफीना कंपनी हुजे, जेके ॿई कंपनियूं आहिनि उहे पेप्सी जे मालिक सिराज कासिम तीली जूं आहिनि, ऐं उनजो जेको GM आहे, जेको लोधियल आहे, मक़ामी बि न आहे, हक़ानी, नालो छा अथसि, ग़ुलाम हक़ानी, उन हिकिड़ी गुंडनि जी हिकिड़ी टीम रखी आहे हिते, जेका तव्हां ग़रीबनि खे, मज़दूरनि खे, पोरियतनि खे, धरती जे वारसनि खे दाबा ॾेई टॉर्चर करे, पुलिस जी गैर क़ानूनी मदद सां तव्हां जॾहिं हक़ जी आवाज़ उथारियो था, पंहिंजे बचनि जे बुख खे ख़तमु करण जे लाइ अखियूं अखियुनि में मिलाए हक़ जी ॻाल्हि कयो था, त तव्हांखे तशदुद करे, टॉर्चर करे, तव्हांजी आवाज़ खे दॿाइण जी नाकाम कोशिश कई पई वञे। कोरंगी इंडस्ट्रियल एरिया में जेके मसइला आहिनि सिंधियुनि जा, उन ते असां तमामु घणो सख़्तु एक्शन वरितो आहे। जंहिंखां पोइ हाणे जिते बि भर्ती थिए थी त जेकॾहिं 10 पठान खणंदा, 10 उर्दू स्पीकिंग भर्ती कंदा, 10 बिहारी बंगाली भर्ती कंदा, 10 पश्तून भर्ती कंदा, त उते असां ॾंडो ॾेई करे 10 सिंधी पोरियतनि खे हक़ वठाए था ॾियूं। ऐं जेका कंपनी इन ते अमल न कंदी, उन जो दरवाज़ो बंदि करे दमादम मस्त कलंदर कयूं पिया असां। त कोरंगी में तमामु घणी असांखे कामयाबी मिली आहे, छाकाणि त दोस्त उते मुनज़िम थिया आहिनि, उन्हनि भरपूर ताक़त जो मुज़ाहिरो कयो आहे। उन खां पोइ साइट एसोसिएशन जेका आहे, उन्हनि सां ॻाल्हियूं थियूं आहिनि, उते बि इहे जेका सिंधियुनि सां ॿ आहे, इम्तियाज़ी सलूक आहे, धरती धणी लावारिस बणियल आहिनि, उन्हनि जी मालिकी जे लाइ बि असां साइट में पहुता आहियूं। ऐं हीउ जेको इलाइक़ो आहे जिते 2 यूनिट आहिनि, हिकिड़ो इन जो पाकोला जो आहे, हिकिड़ो अक्वाफीना जो आहे, त हीउ पालारिन जो ॻोठ आहे, दुंबा ॻोठ। सभिनी खां पहिरियां जेके लेबर लॉज़ आहिनि,
जेके पोरे जा कानून तय थियल आहिनि असांजे आईने पाकिस्तान में, उन में सभिनी खां पहिरियों जेको हक़ आहे, जिते बि का सनत लॻंदी उतां जो मक़ामी माण्हू उन जी भर्ती थींदी। जॾहिं उहो पूरो थींदो त ॿियो जेको आहे थोरी परसेंटेज हूंदी आहे उन जी ड्यू शेयर जी, त ॿियो ॿाहिरियों माण्हू अची सघे थो। पर हिते माफ़ कजो, हिते उबतो सिस्टम आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां गैर सिंधी माण्हुनि खे हिते आबाद करण जे लाइ उन्हनि खे सुठी पोस्टुनि ते जेको आहे क़ाबिज़ कयो वञे थो। लेबर में उहे, एडमिन में उहे, HR में उहे, अकाउंट्स में उहे, याने हर पोस्ट ते धारियो वेठो आहे। थियण त ईअं घुरिजे आहे, तव्हांजा पंहिंजा जेके वॾा आहिनि, जेके मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि में आहिनि, जेके तव्हांजो वोट वठनि था, जेके तव्हां सां वाइदा कनि था। हिकिड़ो मिंट, आज़ान थिए थी, आज़ान। नेस्ले दिन जी ना है न, अलाए मता रे असां उनजी पाणी पीआरे वरी उन्ही जे ख़िलाफ़ ई ॻाल्हायो। हाणे घणनि माण्हुनि खे कढियो थो। सबूत को इहो ई अज़ान त थियण त ईअं घुरिजे जो तव्हां इलाइक़े वासी पंहिंजे वॾनि खां मायूस थी करे मूं नाचीज़ मुश्ताक सरकी सां राब्तो कयो था, या हिकिड़ी उम्मीद तव्हांजी पैदा थी आहे, या हिकिड़ी तवक़ो आहे तव्हांखे तयार। चलो मुश्ताक सरकी जेको हर सॾ खे लबैक चई पहुचे थो, शायदि असां उनखे सॾु कयूं ऐं हू पहुचे, ऐं उनजे तुफ़ैली उनजे वसीले ई को असांजे बच्चनि जे रोशन मुस्तक़बिल जो को दग खुले। त सभिनी खां पहिरियां हितां जा जेके चङा मुड़ुस आहिनि उन्हनि जे लाइ बि असांखे इज़तूं आहिनि। उन्हनि खे अपील कंदुसि त महिरबानी करे पंहिंजूं दोस्तियूं बि निभायो, पर ख़ुदारा पंहिंजा ज़मीर जाॻायो। ही तव्हांजो राज आहे, ही तव्हांजी बिरादरी आहे, पालारी बिरादरी। त हिननि जा मसइला हल कराइण लाइ उन बासर जेको GM आहे हक़ानी, उनखे ॾंडो ॾियो, हिननि जा मुतालबा मंज़ूर करायो। ऐं जेकॾहिं तव्हां अॻिते नथा वधो त ही पालारी बिरादरी सम्झंदी त तव्हांखे पंहिंजो रत, पंहिंजी बिरादरी प्यारी न आहे। तव्हांखे हिकिड़ो धारियो, धारे जा मफ़ाद, धारे जूं महफ़िलूं, धारे जूं दावतूं प्यारियूं आहिनि। तारीख़ हमेशह अहिड़े किरदारनि खे ग़लति लफ़्ज़नि में यादि कंदी आहे, ऐं जेको पंहिंजी क़ौम सां बीहंदो आहे उहो मरण खां पोइ बि ज़िंदा रहंदो आहे, छाकाणि त उहो चङो कमु कंदो आहे। तो सबनी का पहिरियां अब मैं उर्दू में बात करूंगा ताकि हक्कानी भी समझे और सिराज कासिम तीली भी समझे। सिराज कासिम तीली ने अब जो सिराज कासिम तीली ने
अब जो कराची के मुतल्लिक एक बयान दिया था, जब मैंने पेप्सी पर धरने का ऐलान किया तो उसने वो बयान वापस लिया और मुझे कहा कि मुश्ताक भाई, मैं सिंधियों का भाई हूं, आपको मेरी खिदमत और सिंधियों से मोहब्बत पर अगर कोई शक हो तो सुपर हाईवे पर दुम्बागोट, मेमनगोट, गडाप टाउन के जो सिंधी इलाके हैं वहां जाए। वहां मैंने रोड, रास्ते, तालीमी इदारे, बिलखुसूस अस्पताल और स्कूल्स सिंधियों को तोहफे में दिए हैं। ताली की बात नहीं है, ये उसका कहना है। तो सिराज कासिम तीली साहब, आपके दावे धरे के धरे रह गए। मैं इस वक्त दुम्बागोट में मौजूद हूं और हर गली बाजार इस इलाके को पूरा विजिट किया है। कहीं भी आपकी दावाशुदा सड़क नजर नहीं आई, कहीं भी आपके खोखले नारे वाले स्कूल दिखाई नहीं दिए। आज भी ये पालारी बिरादरी भूख अफलास की जंग लड़ रही है। आपने झूठ बोला। आपको इस कौम से, इस बिरादरी से, इस सिंधी कौम से इस झूठ बोलने पर माफी मांगनी चाहिए। आपने कहा था कि मां सिंध जो पुट आया, आपने कहा था कि मुखावधी को सिंधी न है, आपने कहा था कि मैं गरीब सिंधियों का हमदर्द हूं। तो भाई, ये जुबानी कलामी आपकी कोई यकीन दहानी हमें कबूल नहीं। अब मैं चैलेंज करता हूं आपको भी, आपके जीएम हक्कानी को भी और आपके करता धरता सलीम मेमन को भी और जितने भी इस बिरादरी के या सुपर हाईवे के दोनों अतराफ के बासर वडेरे हैं, उनको भी चैलेंज करते हैं कि आओ मैदान में इनका मसला हल करो, नहीं करोगे दमादम मस्त कलंदर करो। तो मुश्ताक सर की जो भी बोलता है उस पे अमल करता है। ये मजदूर हैं, इनका बुनियादी हक के रोजगार आप रेवेन्यू इस इलाके से जनरेट करते हैं, तो इनको रोजगार फराहम करना आपके ऊपर लाजिम है। कोई भीख नहीं चाहिए। 17,500 की मजदूरी के मुतलाशी हैं लोग। कि अगर आप समझते हैं लालू खेत से, औरंगी से, बनारस से, दीगर मच्छर कॉलोनी से, मूसा लेन से लोग गाड़ियों में भरकर यहाँ उनको रोजगार देंगे, लेकिन मकामी अफराद को आप भूख और अफलास की तरफ धकेलेंगे तो ये बगावत और मजामत पर आएंगे। और जब सिंधी लोग मजामत करते हैं तो कोई भी दीवार उनकी रुकावट नहीं बनती। तो खुदारा होश के नाखून ले, इनके जायज मुतालबात फिलफौर मंजूर किए जाएं। अगर आज ये पालारी बिरादरी है वो एहतजाज कर रही है, अगर मुश्ताक सरकी ने एहतजाज की कॉल दी तो सिंध की सैकड़ों बिरादरियां इनके साथ खड़ी होंगी यहाँ पर। तो फिर आपको जितना मुकदमा दर्ज करवाने हैं, जितना तशद्दुद करवाना है, जितनी धमकियां दिलवानी है, तो हम हाजिर हैं। हमने कभी मैदान नहीं छोड़ा, न किसी लालच में आए, न कोई अपना मफाद हमने अवलीन रखा। हमने हमेशा बात की है भूख अफलास में मुब्तला, चाहे वो हमारे धरती के वारिस सिंधी हो, वो गरीब पश्तून हो, वो भूख अफलास में मुब्तला पंजाबी उर्दू स्पीकिंग हो, बलोच हो, कश्मीरी हो, गिलगित बिल्तिस्तान का हो, कोई भी जुबान बोलने वाला हो, लेकिन सब मजदूर हैं, सबके मसाइल एक है, सबके बच्चे एक है, सबका रोना है कि उसकी कोई जुबान नहीं। तो आप होश के नाखून ले, चंद दिन आपको देते हैं। आज ये
तारुफी मुलाकात है पालारी बिरादरी से इस दुम्बागोड़ में आपकी फैक्ट्री के सामने। अगर चंद दिनों में आपने अपना किबला दुरुस्त नहीं किया, हक्कानी को और मेमन सलीम को आपने नहीं समझाया, तो फिर चंद दिनों के बाद मैं अहम ऐलान करूंगा। फिर आप रोक सकते हो तो रोको, दमादम मस्त कलंदर यहीं पर करेंगे। तो मैं मुंहिंजा भाइरो ॿ टे ॾींहं हिननि खे असां टाइम ॾियूं था। जेकॾहिं ही ॻाल्हि मोहबत वारी, प्यार वारी, जाइज़ कानूनी ॻाल्हि आहे असांजी, उहा तस्लीम कनि था त वेलकम, नथा कनि त अहिड़े ज़ालिम सेठनि खे ॾंडो ॾियणु मुश्ताक सरकी ऐं टीम मुश्ताक सरकी खे ख़ूब अचे थो। पोइ तव्हां बि हिते हूंदा, असां बि हिते हूंदासीं, ॾिसूं था त कंपनी कीअं थो हलाए ॾेखारियो। तव्हां सभिनी जी महिरबानी। को बि पालारी बुरफत ख़ासि खेली पाण खे लावारिस न सम्झे, निंदड़ को न सम्झे। जेके उते कमु कयो पिया सुकून सां कमु कयो। तव्हां पोरियो पिया कयो, पंहिंजो पघर पिया वायो, पोइ तव्हांखे पघार मिले थी, पंहिंजा बच्चा पिया पालो। ऐं जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि जो हक़ सभिनी खां पहिरियों आहे। त तव्हां जेकॾहिं सभु पूरा थींदा, मज़दूरी पोरे में उते भर्ती थींदा ऐं उन खां पोइ जेके माण्हू बचंदा उहे भल ॿाहिरियां अचनि, असांखे एतिराज़ न आहे। भल गैर सिंधी अचनि, असांखे एतिराज़ न आहे। पर लेबर लॉस ते अमल कराइणु कंपनी जो कमु आहे। ऐं जेकॾहिं उन कानूननि जी ख़िलाफ़ वर्ज़ी थींदी त असां हर दस्तियाब फोरम बशमूल एहतजाज इस्तेमालु कंदासीं। पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। तव्हांजी महिरबानी।